खीरथर जी जाबलू पट्टी ते बरसातनि बाद पाणी जा वॾा वहिकरा दाख़िल थियण सबबि एशिया जी सभ खां वॾी ढंढ मंछर जो पुराणो ओज वापसि ईंदे नज़र अची रहियो आहे। पाणी अचण सबबि मच्छी बि जाम थी वई आहे ऐं मुहाणुनि जो कारोबार ॿीहर चमकी रहियो आहे। मुहाणुनि जो चवणु आहे त केतिरे ई अरसे बाद मंछर ढंढ में एॾो पाणी ऐं मच्छी आई आहे, उन सां असांजे रोज़गार में बि इज़ाफ़ो थियो आहे। हाणे पाणी सुठो थी वियो आहे, माशाअल्लाह। असांजी मच्छी बि सही आहे, असीं बि सही आहियूं। अॻे खां हाणे ख़ुशि आहियूं जो पाणी नओं आयो आहे। पाणी धाणी सुठो, मच्छी दच्छी असांजी माना हींअर बचनि जी रोज़ी। हींअर असां सफ़ा माशाअल्लाह ख़ुशि आहियूं। असांखे हींअर का तकलीफ़ न आहे। मच्छी बि सभु आई आहे, जरको, मोराखो, गुलफान, ॾाही, पोपरो, सिरियो, मोराखो, कुरड़ो, हर कुझु मच्छी आहे। मच्छी बि सभु ई अची वई आहे। इहो मथां पाणी ख़राब था छॾनि, बसि 2 महीननि 3 ॾींहंनि खां पोइ पाणी ख़राब थियो वञे, पाणी ज़हरीलो थी वञे, पीऊं कोन, पोइ मच्छी न थिए त असां तकलीफ़ में। हींअर माशाअल्लाह ख़ुशि आहियूं, पर हे वाह जेको आहे न असांखे मारे। खारो पाणी आहे, छंडण वारो खारो बंदि थिए त असांखे का तकलीफ़ ई न थिए। असां हिन मंछर ते इलाही रिसर्च बि कई आहे, इलाही त पंहिंजी तरह कोशिशि बि कई आहे, असां हिन मां कुझु हासिल बि कयो आहे, पर असांजी ॻाल्हि हले कोन्हे। चवण जो मतिलबु मच्छियुनि जा क़िस्म असां वटि 40 खां 45 क़िस्म मंछर में अचनि था। के सिंपल तौर के वरी वधीक अचनि था, उन्हनि खे जी रखवाली गवर्नमेंट कोन थी करे, अंदरि सारी तबाह थी करे। उहे 40 क़िस्म जा मूं वटि फोटेज आहिनि, 45 क़िस्म जा, उहे सभु फोटेज मूं वटि आहिनि। मगर मच्छी असांजे सिंध में जेका नाले वारी आहे, असांजे कुरड़ो, मोराखो, थेली, गुलफाम ऐं ॿिया क़िस्म सिंध वारा मच्छी नथा कयूं। असां वटि 45 क़िस्म जा मच्छी जा क़िस्म आहिनि, जंहिंमें जे 5 या 6 सिंध वारा खाईंदा, बाक़ी ॿिया जेके 39-40 क़िस्म डॉलर जी सूरत में ॿाहिरि मुल्कनि जी खपनि था, जंहिंजी कराची में कंपनियूं आहिनि, जंहिंजो जीअं चइजे त मिसाल तौर बाम आहे, गोजा, सिंगारिया, जरको आहे, कुरड़ो, मोराखो, रोहू, इहे कंपनी न खणंदी आहे। ऐं गुलफाम आहे, इहो बि कंपनी खणे थी। इन में असांजो जेके 8-10 क़िस्म आहिनि मच्छी जा, गप गुलो आहे, तिलापिया आहे, जंहिंखे दयो चवंदा आहियूं, इहो सभु कंपनी खणे थी, ॿाहिरि मुल्क में डॉलर में वञे थी। उनजी मालिकी गवर्नमेंट नथी करे। हीअ मंछर ढंढ हिकिड़ी वॾी फिशर हेचरी आहे, जेका हितां ॿिज पंहिंजो पाण पैदा थो थिए अरबनि खरबनि। सिंध गवर्नमेंट पंहिंजे पूरो पाकिस्तान जो पैसो लॻाराए हेचरनि जो तॾहिं बि हिन खे न पुॼे, उनजी रखवाली कोन था कनि। उन खां पोइ मंछर खे जंहिं महिल खारो पाणी अचे थो त हिकु त माहीगीर खे नुक़सानु इहो आहे त मच्छी पाणी खारो वञे पीअण लाइ मोटाड़ा, पर माहीगीर खां वधीक असांजे एग्रीकल्चर खे नुक़सानु आहे, जंहिंजो फसल 100% नथो थिए। असांजो ढंढ सोकार करे वई। हींअर कुझु दरिया जो पाणी, कुझु मींहनि जो पाणी थी हींअर 12 फुट ऐं 15 फुट 4 इंच पाणी थी वियो। हाणे पाणी सॼे मंछर जे इलाइक़े जो मिठो थी चुको आहे ऐं कुझु पाणी वधी आहे, कुझु लहण जो दर खुलियल आहिनि। 12-13 फुट मंछर जो बीहंदो पाणी न, त मंछर सुठी लेवल ते बीहंदो, मलाहनि जे लाइ बि भलो, फसल वारनि जे लाइ बि भलो। ऐं पाणी हींअर मिठो थी अल्हम्दुलिल्लाह। इन पाणीअ सां सनी थुली मच्छी बि आई आहे, उन मलाहनि जो गुज़र जे लाइ बि तमामु बहितरी थींदी। मंछर ढंढ तार वहण सबबि उनजी ख़ूबसूरती बि ॾिसण लाइ मिली रही आहे। सियाह बि वॾे अंग में मंछर जो हुस्न ॾिसण लाइ पहुची रहिया आहिनि। WTN सां ॻाल्हाईंदे सियाहनि चयो त मंछर जे फितरी हुस्न बाबति रुगो किताबनि में पढ़ियो हो, अॼु अखियुनि सां नज़ारा ॾिसी ख़ुशी थी रही आहे। क्या में वॾी ढंढ आहे, पर ॾिसी ॾाढी हिते ख़ुशहाली नज़र आई मूंखे। मंछर मलाहनि में ख़ुशहाली नज़र आई। मंछर ॾाढो ख़ुशहाल आहे। अॻे पाणी न हूंदो, हाणे पाणी मिठो थी वियो आहे। अॻे ज़हरीलो पाणी हो ऐं RBO ॾे वञा काफ़ी पाणी जेको आहे उहो ज़हरीलो छॾनि पिया। मलाहनि जो मुतालबो आहे त इहो महिरबानी करे RBO ॾे पाणी खे बंदि कयो वञे त असां मच्छी मारण गुज़र सफ़र करे सघूं। जीअं त असां आया आहियूं मंछर घुमण, मंछर ॾाढो माना बहितरीनु लॻे पियो। अॼु मिठो पाणी बि आहे जेको आहे सो बरसातनि ऐं दरिया जे ॿिन्ही खां पोइ हाणे तमामु मिठो थी वियो आहे। मच्छी बि तमामु बहितरीनु मिली आहे हिते, ताज़ी मच्छी, उनखे बि ॾिठोसीं, काफ़ी इंजॉय कयोसीं, तमामु बहितरीनु मज़ो आयो, ॾाढो मज़ो आयो अॼु मंछर में घुमण फिरण, ॿेड़ियुनि में चकर ॾिनोसीं, उन खां तमामु बहितरीनु आहे। मलाहनि सां मिलियासीं, उहे बि ॾाढा ख़ुशि हुया, जेके सो काफ़ी हिन में ॾुतड़ियल हुया। अॼु माशाअल्लाह उन्हनि जे चेहरनि ते मुर्क हुई तमामु बहितरीनु। मंछर जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही एशिया जी वॾे में वॾी ढंढ आहे ऐं हिते जेके हज़ारे फैमिलीज़ जेको गुज़र सफ़र आहे उहो मंछर सां आहे
ऐं उनखां अलावा हिते जेको अगरि ॾिठो वञे त कुझु शयुनि जी ज़रूरत आहे, ख़ासि तौर ते पिकनिक जे हवाले सां या गेस्ट हाउस जे हवाले सां, जहिड़ी तरह असां ॿिए हंधि वञूं था या मुख़्तलिफ़ जॻहियूं असां विज़िट कयूं था। ऐं कुझु शयुनि जी मां सम्झां थो जीअं मिठे पाणी या जेको दानस्तर वाह आहे उनखे दरिया जो पाणी करे हिते जो वहिकिरो जहिड़े तरीक़े सां असां शुरू खां वठी असांखे ख़बर आहे त दरिया जो जेको रस्तो हुयो दानस्तर वाह हिन मिठे पाणी जो बहितरीनु ज़रियो हुयो ऐं तॾहिं तमामु मच्छियुनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म हिते पाया वेंदा हुया ऐं उनखां अलावा पखी बि हिते जाम हुया। जेको हितां जो इको सिस्टम आहे मुंहिंजे ख़्याल में अगरि मिठो पाणी हूंदो अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ नयूं अचनि थियूं ऐं काछे खां वही अची करे बलोचिस्तान खां त उहो मंछुर जो माना हिकिड़ो सूंहुं आहे उहो वधी थो वञे। त अॼु असीं आयासीं मंछर ढंढ जो किताबनि में प्राइमरी जे किताबनि में पढ़ियो होसीं, पर अॼु बाक़ाइदा अची हिते ॾिठोसीं। ॾाढो तमामु एशिया जी वॾी ढंढ आहे, बिल्कुलु पहिरीं ॿुधोसीं, अॼु अची ॾिठोसीं। तमामु सुठी ख़ूबसूरत ढंढ आहे हिते। अगरि जेके सियाहत जो इदारो आहे उहो हिनखे कोशिशि कनि त जीअं किंझर ढंढ आहे उते सुठा रेस्ट हाउस ठहियल आहिनि, उते सुठियूं पॉइंटियूं ठहियल आहिनि, सफ़ाई सुथरी सुठी आहे। त इनखे जे हिते प्रोमोट करण जी ज़रूरत आहे, उहा हिते तवजह ॾियनि त हिते हिननि इलाइक़े जे माण्हुनि लाइ सुठो रोज़गार जो वधीक तमामु सुठो ज़रियो बि थी सघे थो ऐं पिकनिक पॉइंट जे हवाले सां तमामु सुठी आहे। सियाहत हिते अची सघनि था, माण्हू हिते घुमी सघनि था, माण्हुनि लाइ घुमण जो तमामु सुठो हिकिड़ो हिते वसीलो आहे ऐं हिते जा माण्हू जेके आहिनि उन्हनि लाइ रोज़गार जो तमामु घणो ज़रियो आहे। जीअं हिते जा लोकल माण्हू आहिनि उन्हनि जो रोज़गार ई मच्छी आहे, उहा मंछर ढंढ में हिते इन्हनि खे मिले थी ऐं माण्हुनि जो रोज़गार जो बि ज़रियो सुठो आहे। मैं कोयटा बलूचिस्तान से आया हूँ, कोयटा का रहने वाला हूँ और मैं डिप्टी डायरेक्टर हूँ एग्रीकल्चर डिपार्टमेंट में। तो यहाँ बस जाम छोर आए थे किसी काम से, तो दोस्तों ने बताया कि मच्छर झील जो है वो देखने के काबिल है, जाना चाहिए। तो बाकी यहाँ आकर के मुझे खुशी महसूस हो रही है, बहुत अच्छा भी लग रहा है कि दोस्तों को भी दावा दूंगा जो भी मतलब यहाँ सेवन आए तो वो मच्छर झील का चक्कर ज़रूर लगाए, यहाँ की लाइफ देखे, यहाँ की झील को देखे। तो बहुत अच्छे मतलब एक पानी है, लेकिन ये कि थोड़ा सा मैनेज सही नहीं हो रहा है क्योंकि इसमें थोड़ा सा पॉल्यूटेड पानी भी आ रहा है। तो उसको अगर गवर्नमेंट को चाहिए कि पॉल्यूटेड पानी जो रिवर से आ रहा है, पंजाब से आ रहा है, उसको वापस जो है डाइवर्ट करे दरियाओं की तरफ, इस झील को पोल्यूटेड ना करें क्योंकि इसमें हमारा पानी जो है रेन वाटर आता है। लोगों का रोज़गार भी यही है। कुछ गोट यहाँ पर हैं, सुना है कि उनका रहन सहन भी झील के अंदर ही है। तो सारी बातें अगर हम इसको पोल्यूटेड करेंगे और इसमें केमिकल डालेंगे तो ये तो बिल्कुल तबाह हो जाएगी, रहने के काबिल भी नहीं रहेगी। और ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वक़्त जे हुकुमराननि खे घुरिजे त मंछर जी बहाली ऐं वधीक ख़ुशहाली जे लाइ आरबी ऑडियो जो मनसूबो जेको आहे उन तहत खारे पाणीअ खे समुंड में चोर करण जो मनसूबो मुकमल कयो वञे, जीअं मंछर ढंढ मिठे पाणीअ जो ढंढ जेका उनजी सुञाणप आहे इहा बरक़रार रही सघे ऐं हितां जा महाणा बुख बदहाली ऐं बेरोज़गारी खां बची सघनि। कैमरा टीम सां गॾु हनीफ़ रोदनानी, WTN न्यूज़, चिनी।